जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, कुझु सिंधी रेसिपियूं ऐं दादीअ जा घरेलू नुस्ख़ा। वैसाख जो महीनो हली रहियो आहे। हींअर मां तव्हां सभिनि सां गॾु वैसाख महीने जी कथाऊं शेयर करे रही आहियां। लेकिन अगरि तव्हां चैनल ते पहिरियों बार पिया अचो त चैनल खे सब्सक्राइब कयो, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे हर सिंधी वीडियो जी नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदव। त हलो त पाण कथा शुरू। वैसाख मासी कथा अध्याय 15। राजन सॼे शहर में सूचना कराई त 8 वर्षनि जी आयु खां वठी 80 वर्ष जी आयु तक जेको बि मनुष्य मेष जी संक्रांति में सूर्य उदय खां पहिरीं थी सनानु कंदो उहो दंडनीय सम्झो वेंदो, उनखे शहर खां कढियो वेंदो। पुत्र भार्या इष्ट मित्र चाहे केर बि हुजे, जेको बि वैसाख धर्म जो पालन नथो करे, मां उनखे चोर जे समान सम्झंदसि। प्रातः काल जो जेको पवित्र जल में सनानु करे, स्थान स्थान ते प्याऊ लॻाए, यथाशक्ति ब्राह्मणनि खे दान करे, अन्य धर्म करे, राजा प्रत्येक गांव में हिकु उपदेश कराए विद्वान ब्राह्मण नियुक्त कयो, 5 गांवनि जो हिकु अधिकारी। इन प्रकार चक्रवर्ती राजा जे शासन में इहे धर्म वृक्ष सारे देश में विस्तार पूर्वक फैलिजी वियो। हिन राज्य में जेको भी पापी मरे त बि वैकुंठ खे वञी मिले थो। वैसाख मास में हिकु बार जो सनान सां पापनि सां मुक्त थी करे प्राणी यमपुरी के न वञण लॻा। इन कारण सूर्यवंशी राजा यम या सभु लेखनि खे मिटाए छॾियो। मनुष्य के जेके पुराणा कर्म हुआ सभु नाश थिया। वीचारा चित्रगुप्त लिखण लाइ कुझु न रहियो ऐं नरक बि ख़ाली थी वियो। तॾहिं राजा नारद जी यमराज वटि वियो ऐं चवण लॻो त राजन, नरक में पहिरें जहिड़ा हाहाकार शब्द कोन्हे, चित्रगुप्त वटि बि लिखण लाइ कुझु कोन्हे। हथ ते हथ रखी मुनि वेठा आहिनि, वॾा वॾा पापी ऐं दुराचारी बि तुंहिंजे लोक में नथा अचनि। इन जो छा कारण? तॾहिं धर्मराज चवण लॻो त हे मामुनि, हिकु राजा पृथ्वी ते आहे जेको पंहिंजे राज्य में आज्ञा ॾिनी आहे कि जेको वैसाख जे धर्म जो पालन नथो करे उहो दंडनीय आहे। सो उन कारण डप ऐं मारे सॼा जेके प्राणी आहिनि वैसाख मास जा धर्म पिया कनि ऐं वैकुंठ पिया वञनि। कर्मनि जे नाश सां चित्रगुप्त जे वटि लिखण लाइ कुझु न आहे ऐं मां बि जेको काठ जी मूर्ति वांगुरु वेठो आहियां। हाणे मां युद्ध करे उनखे मारींदसि, छाकाणि त मूं वटि बि को कमु कोन्हे। सेवक जो स्वामीअ जो कमु अवश्य करणो खपिजे ऐं उहो मूंसां न मारजंदो त ब्रह्मा वटि वेंदसि, उनखे निवेदन कंदसि। इन प्रकार नारद यमराज मृत्यु रोग जरा सभु सेवकनि ऐं पंहिंजे दूतनि खे खणी करे दंड धारण करे बेस ते चढ़ी करे पृथ्वी ते आयो। सिंहनाद कंदो राजा जे नागरीअ खे चारों तरफ़ सां घेरे छॾी। इन कारण प्रजा ॾाढी भयभीत थी पई। राजा इहो ॿुधी करे यम के नगर के घेरे कयो ऐं पंहिंजी सेना खे सजाए नगर जे ॿाहिरि आयो। राजा थोरी देरि में मृत्यु काल ऐं रोग यमराज जे सभु दैत्यनि खे मारे भॼाए छॾी। तॾहिं बेस ते सवार यमराज स्वयं खे राजा जे सम्मुख आंदो ऐं भीषण गर्जना करे राजा ते बाण हलाइण लॻो। राजा जे बाणनि सां उनजो धनुष कटिजी वियो। तॾहिं यम ढाल ऐं तलवार खणी करे राजा खे मारण लाइ हलियो। तॾहिं राजा उनजी ढाल तलवार कटे छॾी। कारे सर्प जी पुकार मारी त क्रोधित थी करे हिकु बाण यम जे मस्तक ते हलियो। तॾहिं यमराज क्रोधित थियो ऐं दंड खईं ऐं हुनखे ब्रह्मास्त्र सां अभिमंत्रित करे राजा ते हणी मारी। इन ते ॾाढो हाहाकार मची वियो। तॾहिं विष्णु भॻवानु पंहिंजे भक्त जी रक्षा हेतु सुदर्शन चक्र हलायो। तॾहिं युद्ध स्थल में अची करे दंड सां युद्ध करण ब्रह्मास्त्र जो निवारण कंदो यमराज खे मारण लॻो। हीउ ॾिसी करे भक्त राजा भयभीत थी करे चक्र जी स्तुति करण लॻो। हे विष्णु भॻवान जे हथ जा आभूषण सहस्त्र बार तव्हांखे मुंहिंजो नमस्कार आहे। भॻवान तव्हांखे सॼे लोक जी रक्षा लाइ धारण कंदा आहिनि, छाकाणि त देवताउनि जा द्रोही आहियो, त उनजे काल आहियो। सो जगतपति इन यम जी बि रक्षा करियो। इहा स्तुति ॿुधी करे चक्र यम जे राजा खे छॾे स्वयं वैकुंठ हलियो। पर यम उदासीन थी करे ब्रह्मलोक में ब्रह्मा जी आज्ञा वठण वियो। हिन ते विस्मित थी करे ब्रह्मा जी चयो त हिते कीअं अचणु थियो आहे। तॾहिं ब्रह्मा जी दर्शन करण आयो आहियां। इन ते को क्षण भर कमु अवश्य मिलंदो। देवता त कुशल आहिनि। अहिड़ी बात आहे त मूं अॼु ताईं कोन ॾिठी ॿुधी आहे। ही सभु कम कीअं थी रहिया आहिनि। तव्हां सभिनी प्राणियुनि जो स्वामी सूर्य पुत्र यम ब्रह्मा जे चरणनि में इन प्रकार किरी पियो जीअं जड़ सां कटियल वृक्ष निराश्रित थी करे पृथ्वी ते वञी किरी पियो हुजे। यम त्राही त्राही करे पुकारण लॻो त हे देवेश, मुंहिंजो अपमान थियो आहे। मुंहिंजा वस्त्र, मुंहिंजा बही खाता सभु फाड़जी विया आहिनि। मूंखे अत्यंत पीड़ा पई थिए। मुंहिंजी प्रतिष्ठा मर्यादा सभु भंग थी वई आहे। हे कमलासन, तव्हांजे हूंदे मुंहिंजी दुर्गति आहे। इहो चई करे यम पृथ्वी ते किरी पियो। तव्हां त हुते ॾाढो कोलाहल थी वियो।
उहो सभु पंहिंजे पाण में वीचार करणु लॻा त जेको स्थावर जंगम सभिनि खे खाइण वारो, मनुष्यनि खे संताप ॾियण वारो, अॼु दुखी कीअं आहे। तॾहिं पवन अची करे ब्रह्मा खे आज्ञा अनुसार सभिनि जी वाणी रोकी ऐं पंहिंजी विशाल भुजाउनि सां यम खे खयईं। पोइ समस्त संसार में विचरण करण वारो उदार बुद्धि पवन उन आसन ते उनखे विहारे करे चवणु लॻो त कंहिं तुंहिंजो अपमान कयो आहे, कंहिंजे कारण तूं पंहिंजे स्थान तां हलियो आहीं, तुंहिंजा वस्त्र ॿई खाता कंहिं फाड़िया, सो ही वृतांत ब्रह्मा जे सम्मुख रख ऐं ही पितामह आहिनि, तुंहिंजा दुख दूर कंदई। त हिते असांजी कथा जो 15 अध्याय पूरो थियो। वरी मिलंदासीं विसाख मास जी नई कथा सां गॾु। तेसि ताईं सभिनि सिंधियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।